हेलो साफ़ी आयो आहे? हाँ मोकिलेसि मारी मोकिलेसि। ठीकु आहे। वालेकुम सलाम। कीअं अचण जो साफ़ी? वरी का ख़र्च खुटियो छा? बुधार सी तव्हांखे त ख़बर आहे असांजी रोज़ी रोटी आहे। तव्हां जो काफ़ी ॿिया वॾेरा आहिनि जंहिं ॾे असां वञी करे पंहिंजी मानी टुकर खाईंदा आहियूं। बाक़ी रही ॻाल्हि तव्हांजे अधूरे कमनि जी त असां कंहिं बि शइ जी न का फ़ोटो कढी या न का कवरेज ॾिनी आहे तव्हांजे करे, तव्हांजे सिर जे करे। थियण बि ईअं खपे साफ़ी। जॾहिं खां मूं इलेक्शन खटी आहे तव्हां जहिड़नि खे मूं ख़रीद कयो आहे। बाक़ी न मूं को रोड ठारायो आहे न का नाली। ऐं तव्हांखे ख़बर त आहे न त साफ़ी जो लिखियलु हिकु बयानु हिन गोलीअ जे निशान ते हूंदो आहे। ऐं तूं मुंहिंजो ईमानदार साफ़ी आहे, कॾहिं बि मुंहिंजे लाइ घटि वधि कोन ॻाल्हाई। हुकुम कर, छा खपई? वजह साईं संगतनि सां टूर जी तयारी कई आहे कराची जे लाइ। 50,000 खनि खपे बसि। साफ़ी तुंहिंजा ख़र्च न आहिनि वधिया? बुधार साईं तव्हांजा कम बि त न आहिनि वधिया। तव्हांजा जेके कारनामा आहिनि त उन्हनि ते असां असुल खां वठी परदो ॾिनियूं अचूं था। जेकॾहिं असां पंहिंजी ओरिजिनल साफ़त कयूं त तव्हांजो ओघड़ ज़ाहिर थी वेंदो। इन लाइ असीं अर्ज़ी कंदा आहियूं। सम्झी वियुमि तुंहिंजो। जेसिताईं साफ़ जे वात में हॾो न अचे तेसिताईं तव्हां चुप कोन कंदा। ऐं ॻाल्हि ॿुधी छॾे, अगरि मुंहिंजे ख़िलाफ़ु हिकिड़ो बि पोस्ट फेसबुक ते हलाई न वरी इहे बि बंदूक शायदि थी वञे तुंहिंजे अकाउंट ते 50,000 मां मोकिले छॾियां थो। ठीकु आहे वरी साईं, पेरनि ते हथ। महिरबानी। अॼुकल्ह जा साफ़ी सिर्फ़ु वॾेरनि ऐं बोतारनि जे उताकनि ते सिर्फ़ु मंथली वठण में पूरा आहिनि ऐं ग़रीबनि जे लाइ ऐं रोड रस्तनि जे लाइ कॾहिं बि हुननि आवाज़ु कोन उथारियो आहे।